हैदराबाद में पीपल्स पार्टी पारां कारसाज़ सान्हे जे शहीदन के ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ सखर खां काफ़िला रवाना थी विया। इन सिलसिले में कारसाज़ सान्हे जे शहीदन के ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ सखर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीपल्स पार्टी जे कारकुननि जे वॾे अंग में काफ़िला हैदराबाद ॾांहुं रवाना थी विया। सखर जे लबे महराण खां रवाना थींदड़ काफ़िलनि जी अॻवाणी कंदड़ तर्जुमान सिंध हुकूमत मेयर सखर अरसलान इस्लाम शेख, डिप्टी मेयर डॉक्टर अरशद मुग़ल, पीपी सिटी सदर मुश्ताक सुर्यो, शफीक अहमद पीरजादो, मोहम्मद दीन राजपूत, तारिक चौहान, मैडम अज़ार जमाल, पीपी अगवान, सरफराज खोसो, ज़ुल्फ़िकार खोसो, केडी महर, सैयद ज़ाहिद बुखारी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सान्हो पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो हिकु ऊंदाहो बाब आहे। उहो ॾींहुं हमेशह यादि रखियो वेंदो। मोहतरमा शहीद जी पाकिस्तान आमद ते अवामी समंड जी शानदार इस्तक़बाल दुश्मननि खां बर्दाश्त न थियो ऐं अॼोके ॾींहुं कारसाज़ वटि मथसि दहशतगर्दी जो हमलो थियो, जंहिंमें मोहतरमा शहीद त मोजज़ाने तौर ते बची, पर संदसि जानिसार अवाम सख़्त नारेबाज़ी करे रहियो आहे। काफ़िले में शरीक कारकुननि जो चवणु आहे त हू हैदराबाद वञी रहिया आहिनि। कारसाज़ वाक़े जे शहीदनि खे यादि कयो वेंदो ऐं उन्हनि जी कुर्बानीनि खे सलाम पेश कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।